आहे न मज़ेदार। पर इन खां पोइ वधीक मज़ो तव्हां माणे सघो था इन छंछर 8 दिसंबर शाम जो 6:30 बजे बाल गंधर्व रंग मंदिर बांद्रा पटवर्धन गार्डन के पुठियां नेकी रोड के भरसा जिते थी रहो है असां सिंधियुनि जो पहिरियों जूनियर सिंधी आइडल। सॼे हिंदुस्तान में दुबई में केतरनि बाल कलाकारनि पंहिंजा गाना रिकॉर्ड करे मोकिलिया जिन मां 15 खे चूंडियो वियो ऐं उहे 15 हाणे तव्हांजे साम्हूं लाइव पंहिंजो परफॉर्मेंस पेश कंदा। जजेस उन्हनि खे मार्कूं ॾींदा ऐं पोइ उन्हनि खे लखे रुपयनि जा इनाम ॾिना वेंदा। त अचो तव्हां ऐं असां गॾिजी करे ॾिसूं था त कीअं ऐं केरु थो चूंडियो वञे असांजो पहिरियों जूनियर सिंधी आइडल। छंछर 8 दिसंबर शाम जो 6:30 बजे बाल गंधर्व रंग मंदिर बांद्रा पटवर्धन गार्डन के पुठियां। जरूर अचिजो।